सिंधी संगत मल्हाए रही आहे पंहिंजो 25हों प्रोग्राम सिल्वर जुबली प्रोग्राम सिंधियत जो मेलो। हिन साल जो रंगारंगी संगीत जो प्रोग्राम सिंधियत जो मेलो थी रहियो आहे दुबई में 9 नवंबर शेख राशिद ऑडिटोरियम में। हिन प्रोग्राम जी सूह वधाइण लाइ सिंधी मेंबर ऑफ पार्लियामेंट श्री शंकर लालवाणी अची रहियो आहे। विपिन शेवाणी ऐं पूजा वज़ीराणीअ जे मधुर गीतनि जो अचो त लुत्फ़ माणियो। सन्मान कंदासीं अतुल खत्रीअ जो जंहिंजी कॉमेडी जो हर को आहे शाइक। radiosindhi.com ऐं सिंधियत.com जे हर्ता कर्ता दीपक केसवाणीअ जी थींदी क़दुर शनासी। सिंधी संगत जे वीडियो प्रोडक्शंस में असांखे साथ ॾिनो आहे सिंधी डायरेक्टर प्रकाश वासवाणी जंहिंजो कंदासीं सन्मान। हिक ई माला में पिरोइण लाइ अची रही आहे असांजी फेवरेट सिमरन आहूजा। सिंधी संगत जे हर प्रोग्राम जी रचयिता इवेंट ऑर्गेनाइजर सिंधी संगत फाउंडर आशा चांद जी हीअ आहे पेशकश सिंधियत जो मेलो 9 नवंबर शाम जो 6 लॻे शेख राशिद ऑडिटोरियम दुबई। त अचण न विसारिजो।